अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। महिरबानी तव्हांजी। जेको त जेका मां सम्झां थो त ॾाढो ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे, इंसानी जान वॾी क़ीमती आहे, पोइ कंहिं बि दौर जी हुजे त मां सम्झां थो इहा सॼी सिंध जे अंदरि जेको हिन महिल ख़ासि तौर ते जेको असांजो उत्तर जो इलाइक़ो आहे 5-6 ज़िला, हिन में हिकिड़ो इहो मां सम्झां थो त हिकिड़ो शुरू थी वियो आहे मामिलो। ऐं गवर्नमेंट जी जेका स्टेट जी रिट आहे उहा पंहिंजी जाइ ते कमज़ोर थी वई आहे। हिन महिल जेका बि 5 साल गुज़रिया त मां सम्झां थो हिन में पॉलिटिकल गवर्नमेंट्स जो बि ॾोह आहे। जेके सियासी हुकूमत वेठियूं आहिनि उहे हिन सॼे मामले में सॼे हिन में पंहिंजो किरदारु अदा कनि। पुलिस पंहिंजो किरदारु अदा करे जेका जाइज़ पंहिंजो, त मां सम्झां थो त इहे जहिड़ा जंगियूं इहे रुकी सघंदा आहिनि। अॻ में बि कोशिशि कई आहे, अॼु असांजो DC ऐं SP साहब उन काफ़ी कोशिशि कई, उन ते बि इहा ॻाल्हि थी त भाई हिन मामले खे कंहिं नमूने हल कजे। पर मां सम्झां थो त उहा गवर्नमेंट जी वेलविश न हुई। सरकार जेका वेठी हुई उहे न पिया चाहिनि त इहे ख़ैर थियनि। पर हाणे बि इहा ई कोशिशि आहे त कंहिं न कंहिं नमूने हिन मामले खे कंहिं न कंहिं लॉजिकल कंक्लूजन ॾे, कंहिं रस्ते ते निकिरे। हाणे आहे बिल्कुलु इंसानी जान वॾी क़ीमती आहे ऐं इहे जेका माहौल हले थो, मां सम्झां थो इहे जेके असांजा मासूम बचा ॿार या सॼो हिकिड़ो जेको फ़र्द आहे उहो सॼो ख़ानदान आहे, ॾाढो बि नुक़सानु थिए थो त इहो नस्लनि जो ऐं ख़ानदाननि जो नुक़सानु आहे। हिन महिल मासूम जेका असांजी जनरेशन ईंदड़ आहे या तालीम खां महरूम आहे, पंहिंजे ॿिए मां सम्झां थो इहो जहिड़े जंग जे करे न को ॿार खणी पंहिंजो अस्पताल पुॼाए सघनि था, न का तालीम आहे। इहा सॼी जो सॼी मां सम्झां थो त असांजी सरकार जी गवर्नमेंट जी जेका आहे सो जेका 5 साल गुज़रिया आहिनि उन में असुल जेके असांजा सोशल इशूज़ आहिनि ऐं उन्हनि खे बि मां सम्झां थो इहा सूट कनि था। स्टेट ऑफ कंफ्यूजन ऐं जहिड़ा जट आहिनि त उहा उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो पुलिस पंहिंजनि अॼु जेका वेठी आहे उहा रुॻो पंहिंजे जेको आहे सो मामलनि में आहे। अॼु जेको आहे सो ऑफिसर अचनि था, जॾहिं पुलिस ऑफिसर भतो ॾियनि ऐं उहे वेही जेको आहे सो पोस्टिंग करण जा बि पैसा ॾियनि ऐं अॻिते पोस्टिंग हलाइण जा बि पैसा ॾियनि त इहो ई माहौल बीहंदो। पर मुंहिंजी वरी बि जेका हाणे निगरान गवर्नमेंट वेहे थी ॾींहं ॾींहं में, मां सम्झां थो उन्हनि में इहा आहे त हिकिड़ी पंहिंजी अनपॉलिटिकल शयूं हूंदियूं त उन में मुंहिंजो इहो इनशाअल्लाह असांजी बि कोशिशि हूंदी त हिन मसइले खे मामले खे कंहिं न कंहिं नमूने हल कराइजे। गवर्नमेंट खां हटी करे साईं तव्हां राजूणी का कोशिशि? मां उहो ई अर्ज़ु कयां थो त हिन में दोस्त मिलियासीं, गॾियासीं, हुन में सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु रखियोसीं। हुन में सभु बिरादरियुनि जा जेके चङा हुया, जेका DC शिकारपुर वटि मीटिंग थी 6-7 महीना पहिरियों, उते बि इहा ई अर्ज़ु रखियोसीं। पर मां सम्झां थो त उहा ई मां ॻाल्हि कयां थो त जेका किरदारु गवर्नमेंट जो हुजणु खपे, एडमिनिस्ट्रेशन जो हुजणु खपे, उहो पंहिंजो किरदारु अदा नथा कनि, जंहिंजे करे मामला थियनि था। पर हाणे बि बिरादरी तौर ते मां सम्झां थो सभु इंसानियत ज़ात आहे, हुन खां सभु सिंध जा रवासी आहिनि, सभिनी जे लाइ इहा मां सम्झां थो त ॾाढो ॾुखो ईंदड़ जेका मसइला मामला सॼा हलनि था त ॾाढा ॾुखो ईंदड़ आहिनि। अलाह पाक जे दर दुआ आहे, अलाह करे त सॼे मामले जो को ख़ैर सां हल निकिरे। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।